बाबा ये जेके ये मखदूम पंहिंजो जुनैद आहे इहो पंहिंजो मखदूम हिना आहे जेकी इहे वॾा पहिरें नंबर जा क़ुरानी ये ना एक्टर में शुमार ना टेक्टर में शुमार ना ट्राली में शुमार मड़े इन्हनि जो छा आहे हिकिड़ो मिंट मां नक साफ़ करे वठां अञा हिननि जो छा आहे असल में छा आहे न मां मुंहुं बि न धोतो डायरेक्टर साहब आयो चवणु लॻो तोखे हाणे वीडियो क्लिप ॾियणी आहे कंहिंजे बारे में चयो आहे जेको हे पंहिंजो हिन आहे पंहिंजी हला मां करे कल्ह वीडियो ॾिठी आहे बिलावल भुट्टो जी हिना रबानी खर जी कुदरती हिना जो नालो थो वठां रबानी खर कुदरती ज़हन में अची वञे हाणे पोइ हाणे तव्हांखे हयाती ॾे हे पंहिंजो मखदूम हिना आहे पंहिंजी या मखदूम जुनैद जेको आहे इहे वॾा क़ुरानी आहिनि इहे पहिरें नंबर जा हिननि जो छा आहे त पर हिक ॿिए खे वॾा हिक ॿिए खे सुञाणे वेठा आहिनि हाणे हिना बि मारे ख़्याल में अलाए पोइ हिन ते कमु कयो अथई अलाए हिन सिंधी मीडिया ते बाक़ी छोकिरो चइबो आहे जेको जुनैद आहे मखदूम जुनैद इहो बि जेको आहे सिंधी मीडिया ॿ टे मॉडलिंग हिननि कई आहे पर गाने में हाणे मां त न ॾिठो आहे कहिड़े क़िस्म जो माटो आहे हिन जो थी थो सघे मॉडल हुजे बहरहाल हिननि जो इहो हिकिड़ो थी बि थियो आहे माना शमन मीरानी हुजे गुलाम हसन उमराणी हुजे या कोई बि माना सिंधी मीडिया जेको बि वॾो सुपर स्टार हुजे हिननि खे छा करिणो आहे माना वठि बाजा अलाए जाइ जो हिननि त तादियूं थियनि थियूं अलाए पोइ हथ जा ठोकनि था इहा बि ख़बर नथी पए हाणे पोइ वॾी ॻाल्हि आहे शमन मीरानी जेको आहे माई बाप सिंगर आहे हाणे हुनजी हिकिड़ो थमल लॻल हुजे हिनारा बनी खर हिन जो पंहिंजो खर कुदरती थो अची वञे छा कया हे हिना जो मखदूम हिना जो हिकु त डायरेक्टर साहिब बि असां पाणे पटेल आहे माना वठ माइका बाइका वठ हिन ते हेडफोन ते कमु हलाए पोइ सही हिना चवणु लॻी त शमन मीरानी जेको आहे पंहिंजो वही दकड़े जेको आहे मासां हे वही लिखियो आहे वरी जुनैद बि चवणु लॻो आहे हेॾो पोइ हथ हणी चए मासां हे ज़ुल्म कयो अथई मां चवां न शमन मीरानी माई बाप उहो तव्हां सां हाणे अलाए कीअं मां छा चवां मूंखे सम्झ नथो अचे हाणे मां छा चवां मां रसगोलो छॾे लॾूं छॾे लॾूं छॾे शमन मीरानी जेको आहे लेॾण खे कीअं टेस्ट करे पर हाणे वधीक हाणे मां छा थो चवां माई बि चए थी त हे मासां मसइलो आहे वरी जुनैद बि ईअं थो चए हलो ठीकु आहे माई जा ठीकु आहे हाणे ठीकु आहे चटणी जे हिसाब सां हली वई हूंदी हा जुनैद साईं हाणे तूं चटणो हाणे तोखे कहिड़ो घोड़ो तोखे कहिड़ो अलाए छा मसइलो आहे अलाए हिननि खे हयाती ॾे को हिदायत हिननि खे अचे मज़ा ई बजाए कयो छोकिरी जो छोकिरो वकील पियो त मां चवां थो मां तव्हां सां रली पवां अहिड़ी कॉमेडियन कयूं असां या गारियूं ॾेई तव्हां छा था कमायो ॿुधायो साईं कुझु बि न कमाईंदो आहे सिंधी मीडिया में असां सिंधी वॾा शुक्री तव्हांखे ॾिसी तव्हां सम्झी विया तव्हां कहिड़े क़िस्म जा आहियो कहिड़े न ईअं कंदे कंदे अती जो तव्हां हथु कढींदा न यकीन कयो उहे इख़लाक़ दायरो त तव्हांखे टिकियूं बि मिलंदियूं और जवानी 4 ॾियारा आहे जवानी आहे 4 ॾियारा हाली तव्हांजो वीडियो आहे जुनैद माना मिसाल जी ॻाल्हि आहे पठाणनि जे बारे में आहे वरी हिना बि सही आहे ठीकु आहे मसइलो न आहे मतिलबु हाली तव्हांजा आहिनि जवानी जा ॾियारा आहिनि पोइ तव्हां कुराड़ा थियो त पोइ यकीन कयो तव्हां थींदो छा इख़लाक़ धारियो हाणे ईअं मां कल्ह हिन जी वीडियो ॾिठी अलाए 2 बजे आया अलाए 3 बजे आया पोइ चवणु लॻा भाउ जेको आहे दोस्तो अची वञो वीडियो ते पंहिंजो रूबी जे बारे में ॻाल्हि कयो त रूबी जेको आहे असांखे खणे नथी असांजे प्रोग्राम यादगिरियुनि में जहाज़ेब वारे ॻाल्हि में अलाए पोइ इहो केरु आहे अलाए बि मतिलबु डायरेक्टर थी थो सघे चयो आहे उहो त जहाज़ेब जेको आहे इहो त मानी खाई जेको आहे मानी खाई मानी जे एप ते जेको आहे प्रोग्राम करे थो जहाज़ेब रूबी वञे थी उते 5,000 में प्रोग्राम करे थी अचे वरी हिना चवणु लॻी आहे रूबी असांखे चयो आहे पोस्ट पंहिंजे में त छा चवंदा आहिनि उर्दू में हुयो कीचड़ में जो है
पत्थर मारने से जो है वो दामन अपना दागदार हो जाएगा। रूबी लिखियो आहे पंहिंजी पोस्ट में। त पोइ हिना चवणु लॻी आहे त न रूबी जो कहिड़ो पंहिंजो कहिड़ो कहिड़ो दामन साफ़ त जो दागदार थी वियो। अला पोइ कहिड़ा घटि वधि ॻाल्हियूं हुननि चयूं न रूबी खे ऐं नेठि हिना जेको आहे चयो आहे त माना रूबी खे तोखे 50,000 ॾियां थी मां, तूं अचे असां सां ॾे मुंहिंजो इंटरव्यू कर, यादगिरियूं में मुंहिंजो इंटरव्यू कर। 50,000 जी ऑफर रूबी खे कई आहे हिन पंहिंजो हिना पंहिंजो महतूम हिना। हाणे अला माफ़ी ॾे हाणे यादगिरियूं में उहो त खणी कंहिं स्टारनि जा इंटरव्यू थी वठे। हाणे तव्हांखे जो यादगिरियूं छा यादगिरियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं यादगिरियूं कजनि तव्हांजूं? कहिड़ी तव्हांजी वीडियो जेकी आहे मुतनादा वीडियो यादगिरियूं कजनि? तव्हां कहिड़ो अहिड़ो फन जे लाइ तव्हां कारनामो ॾिनो आहे जो यादगिरियूं में तव्हां हिकिड़ो ॿुधाए ॾियो, रोई पवंदव जो तव्हां प्रोग्राम हले। हाणे रूबीअ ते बि वॾा हिननि ईअं सम्झो वैल कया रूबी खे ॾाढियूं घटि वधि अहिड़ियूं ॻाल्हायो अथऊं जो ईअं हटि परे मौला माफ़ करे। पर मां चवां थो इहे भई पुरानी हाली जेसिताणी इहे आहिनि माना हाली हिननि जी जवानी आहे जेसिताणी इहे आहिनि अहिड़ा मुतनादा वीडियो ठाहींदा माना हलंदा 4 व्यूअर्स हिननि जा वधंदा हलंदा अला मालिक आहे। पर मां त इहो थो चवां सिंध जा हुतां अला तव्हांखे हयाती ॾे पंहिंजो सुठे हिसाब सां टैलेंट खे यूज़ कयो, अहिड़ो यूज़ कयो। छॾियो जेको 5,000 में करे थो 3,000 में तव्हांजी ॻाल्हि सही आहे। सिंध जा खोड़ फनकार आहिनि यादगिरियुनि में न आया आहिनि छो? इहा ॻाल्हि हूंदी न, पैसा वठंदा हूंदा न। उहो बि इहो मशहूरु आहे 15,000 ॾियो भली तव्हां गारियूं ॾियो गाने में बि तव्हांजा चैनल में हलाइनि था 15,000 में। हाणे तव्हांजो अहिड़ो टैलेंट ॾेखारिनि डायरेक्टर साहिबु हे ॾिस त सही मुंडी सही आहे भाॼी हाँ वीआईपी हा न ईअं ई फिरे मुद ते सेट कयोसीं डायरेक्टर साहिबु अलाए काॾे हलियो। हाणे तव्हां ॿुधायो 15,000 में जेको आहे असांजो कलाम था हलाइनि सिंधी मीडिया ते 15,000 रुपये वठी तव्हां लॾूं लेॾड़ा जो हलायो था पोइ असल टैलेंट वारा फनकार काॾे वञनि हिकिड़ो ॿुधायो न। हा अला माफ़ करे बसि हाणे छा कयूं फन सां त आहे ज़्यादती आहे सिधी सही। हिन वारनि खे माण्हू पधरो कमु कयूं थो वञे पर असांजा फनकारनि सां अलाए कहिड़ो था कमु करनि। हक़ीक़त आहे इहो इल्ज़ाम बि सही आहे। बहरहाल मां इहो ई चवंदुमि बाबा पंहिंजी सिंधी मीडिया खे चवंदुमि त प्लीज़ जेको आहे पंहिंजे टैलेंट जो क़दुरु कयो है न। पैसो जेको आहे इहो जेको आहे तव्हां ॻाढ़ी बाज़ार जो मैनेजर बि कमाईंदो आहे पैसो। दुआयूं कमायो दुआयूं तव्हांखे कमु ईंदियूं मौला ॼाणे दुआयूं तव्हांखे कमु ईंदियूं पैसो कमु न ईंदो। हेॾो 15,000 कंहिं फनकार को वठंदव कलाम ॼाणे यकीन करो घर में कोई न कोई भातू किरियो पियो हूंदव। 25,000 डॉक्टर खे ॾेई जा इलाज मिंदो करे जेको आहे पंहिंजो मरीज़ खणी ईंदव पोइ बि अधु मोह अला अला साईं जो इहो सभु तव्हांजे मथां अज़ाब किरंदो। उहे चैनल ते माण्हू आहिनि जेके टैलेंट वारा हुजनि है न। छा कयूं बसि हिननि खे बि इहो ई चवां थो पंहिंजो केरु आहे इहो डायरेक्टर छा नालो हिना रबानी जो इहो पंहिंजो हिना जो मखदूम हिना जो मतिलबु हिना साहिबा ऐं पंहिंजो जुनेद साहिबु तव्हां पंहिंजो रस्तो सिधो कयो अलाह तव्हांखे भलाई तरफ़ ईंदो मौला कंदो तव्हां तरक़ी कंदव। बहरहाल सुठे हिसाब सां हले है न। गारियूं ॿारनि खे छॾियो पाण सुठो छोकिरी आहे तूं छोकिरो आहे पाण मॉडलिंग कयो मज़ा क्लिपूं ठाहियो पाण ड्रामा कयो अलाह तव्हां दॻु खोलींदो मौला कंदो तव्हां इंडिया में वञी कमु कंदव। बहरहाल गारियूं ॿारियूं छॾे माण्हू वारा पुराणी अथव पतो पुछा करे घर ईंदव इहो ई कमु कंदव जेके पंहिंजो इहो स्वराब करे अथव वरी पीटी अथव असांखे पैसो बि रुपियो बि न ॾिनी खाऊं आहे मानी वानी बि असांखे खाई आहे असांखे कमु बि ख़िलाफ़ करे आहे। दोस्तो तव्हां जेकॾहिं तव्हांखे असांजी वीडियो पसंदि आया मां आहियां तव्हां पंहिंजो पीके कॉकटेल इंशाल्लाह मां तव्हांखे सिंधी में वीडियो ठाहींदुमि ऐं उर्दू में मुंहिंजी वीडियो अॼुकल्ह खोड़ी अचनि थियूं। पीके कॉकटेल फनी जे नाले सां तव्हां पंहिंजो क्लिप सर्च कंदव। वैसे आशिक़ नवाज़ कॉमेडी असांजे चैनल जो नालो आहे पर पीके कॉकटेल फनी जे नाले सां मुंहिंजी वीडियो घणी थियूं अची ॾियो पंहिंजो हुन वीडियो खे ॾिसो बि सही ऐं सब्सक्राइब बि कयो असांजे चैनल खे ऐं घंटीअ बटन खे ज़रूरु टाइप कयो। जेसिताणी मां हाणे कॉकटेल जा 2-3 ढुक पी वठां और तव्हां सां मुलाक़ात कयां थो।